नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे दारोवाण खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर जे अॻूणे अॻुवाण अपोज़िशन लीडर क़ौमी असेंबली सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जे नेब हथां गिरफ़्तारी थियण खां पोइ सांस इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे दारोवाण में अब्दुल सत्तार उमरानी। जी सर, पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर जे अॻूणे अपोज़िशन लीडर क़ौमी असेंबली सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जी नेब हथां गिरफ़्तार थियण खां पोइ साणस सां इज़हार यकजहती कंदे कंधरा ट्रमो दारावण ऐं ॿियनि पीपी अॻुवाणनि मोहम्मद बुढल चन्ना चेयरमैन टाउन कमेटी कंधरा मेर अली बुढ़ो मोहम्मद मुरीद धारे जो अशरफ मलक कन्वे उर्फ भुट्टू मल वाइस चेयरमैन टाउन कमेटी कंधरा काउंसलर मुमताज़ मलक काउंसलर अलामेर मलक मीर सखा हुसैन टालपुर जियाल निसार अहमद अंसारी हुब अली जागीरानी ऐं ॿियनि सवनि जे तइदाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्करनि पार्टी झंडा साण करे उभ ॾाड़ींदड़ नारनि सां गॾु गो इमरान गो नामंज़ूर नामंज़ूर नेब नामंज़ूर जहिड़ा नारा हणंदा रहिया। रैली जी शिकिल में सखर संदसि बंगले तरफ़ रवाना थी विया। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे हरदिल अज़ीज़ महबूब लीडर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह खे हिकु सियासी इंतकामी कार्रवाई में कूड़ा इल्ज़ाम लॻाए खेसि नेब तां गिरफ़्तार करायो वियो आहे। असीं जालनि मथां अहिड़ा अॻु में बि कूड़ा केस दाख़िल थींदा रहिया आहिनि, पर असीं पंहिंजे मौक़िफ़ तां कॾहिं बि न आहियूं हटिया ऐं न वरी असीं जेलनि खां डिॼण वारा आहियूं। असांखे यकीन आहे त कोर्टूं आज़ादु आहिनि ऐं असां उन्हनि खां इंसाफ़ जी घुर करियूं था। जी कैमरामैन अली रज़ा मेहराणी सां गॾु रिपोर्टर अब्दुल सत्तार मेहराणी, अवामी न्यूज़ दारावण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।